सिंध में मासूमनि सां थींदड़ ज़ुल्म, हैवानियत ऐं बदमनी, ख़ासि करे नंढड़ी फातिमा सां थियल ज़्यादती, क़त्ल अगवा ऐं साफ़ इंसां ज़्यादतियुनि ख़िलाफ़ गुलाब लगारी जे सूफ़ी रागिब जे ईसे फ़कीर सिंह पारां आचर फ़कीर गुल हसन लगारी, फ़कीर अली नवाज़ नांगो, रशीद फ़कीर जब्बार, फ़कीर नियाज़ अली शाह ऐं ॿियनि जी अॻवाणी में हथनि में यकतारा बाजा ऐं चपड़ियूं खणी राग ॻाए पूरे शहर जो गश्त कयो। खेनमनि जो पैगाम ॾिनो। इन ई हवाले सां सूफ़ी रागिन साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सदाई अमन ऐं प्यार जी धरती रही आहे, लेकिन कुझु अरसे खां सिंध अंदरि इंसानियत जा लीका लताड़े मज़लूमनि मथां ज़ुल्मनि जा पहाड़ किराया पिया वञनि, लेकिन इंतिज़ामिया नाले का शइ नाहे। उन्हनि चयो त असां मुल्क जे वाग धड़ियुनि खे अपील था करियूं त ख़ुदा रा मुल्क तोड़े सिंध जी अमन लाइ सूफ़ी इज़म खे अॻियां आणे इंसानियत जो दर्स ॾिनो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।